फकीर साईं तव्हांजो गुज़ारो कीअं थो थिए? बस भाउ मिड़े असां ग़रीब आहियूं, बस मिड़े दर दर वञी गदा कंदा आहियूं, मिड़े बच्चनि जो पंहिंजो गुज़ारो कंदा आहियूं असां। पोइ तव्हांजो गुज़ारो सही नमूने सां थी वेंदो आहे, बच्चा तव्हांजा पलिजी वेंदा नी? अलहमदिल्ला आहे ॾुखियाई, पर गवर्नमेंट जेकॾहिं असां ग़रीबनि ऐं पंहिंजे फ़क़ीरनि जो जेकॾहिं ख़्यालु रखे त अञा वधीक बहितर थी। हेॾी साईं महांगाई लॻी पई आहे, पोइ तव्हां दर दर वञो था, तव्हांखे वाक़ई असां बिल्कुलु दर दर वञूं था पिया, कंहिंमहिल किथे, कंहिंमहिल कहिड़े ॻोठ में, कहिड़े ॻोठ में, कंहिंमहिल असांखे कुताए लॻनि था। मसइलो इहो आहे, चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हुकूमत असां ग़रीबनि जो जेकॾहिं सार संभाल रखे, असांखे जॻहियूं ठहाए ॾिए, असांजी जॻहियूं तव्हां ॾिसो हली त असांजा जे घर आहिनि, कखावा घर आहिनि, जॾहिं मींहुं वसे थो पियो त असांजा ॿचिड़ा ॾाढा माना तंग थियनि था। उहो असांजी गवर्नमेंट खे बि गुज़ारिश आहे त असांजा ॻोठ ॾिसे, असांजा जेके घरड़ा जेके आहिनि, कखावा घर आहिनि, मींहुं वसे थो त असां पंहिंजे ॿचड़नि खे बि जेको आहे सार संभाल बि कोन था करे सघूं सही सुठे नमूने सां। मींहुं वसे थो, को ॿार बीमार आहे, को छा आहे, सो असांजे लाइ को वार कई वञे असांजी। इंशाअल्लाह बसि इहो एहतियात करिणो पवंदो पाण खे। इमरान ख़ान ॾाढो हर हिक खे तकलीफ़ ॾिनी आहे, हर हिकु ग़रीब गुरबो हर कोई परेशान आहे। हिन महांगाई हर हिक जा जीवन जंजाल करे छॾियो आहे। अलाह भलाई कंदो, अलाह रहम कंदो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां साईं पर कंहिं टीवी सां वास्तो आहे कीअं साईं असांजे ग़रीबनि जी वाहर थिए? इंशाअल्लाह एहतियात कंदासीं, इहो इंशाअल्लाह भलाई थींदी, मालिक भलाई कंदो। हिन इमरान ख़ान खे गुज़ारिश असां कंदासीं ग़रीबनि जो को सार संभालो, को सस्ता करे। पेट्रोल घणा 120 रुपया लॻो पिया, ग़रीब गुरबो काॾे वञे ॿुधाई न साईं। अटो साईं हाणे त ॾिसो त माना ईअं सम्झो 60 रुपयो 70 रुपयो किलो थी वियो आहे अटो। हाणे असां अटो बि नथा वठी सघूं, ॾाढी माना असांजे लाइ परेशानी आहे। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी साईं, मौला आबाद कंदो साईं, मौला तव्हां ख़ुशि रखंदो साईं। आमीन आमीन आमीन।